अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं आहियां पेरिया गुल सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम दुनिया जो समाजी तहफ़ुज़ जो मॉडल आहे। BISP ज़रिए 90 लख खां वधीक ख़ानदाननि जी माली इमदाद सिहती तालीम में मदद कई पे वञे। दोहा में समाजी तरक्की बाबति आलमी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे सदर आसिफ अली ज़रदारी वधीक चयो आहे त ही कॉन्फ्रेंस समाजी इंसाफ़, बराबरी ऐं इंसानी वक़ार जे अज़म जो इज़हार करे थी। कतर मथां इसराइल जे हमले जी मज़म्मत कयूं था। सिक्योरिटी फोर्सेस जो बलूचिस्तान जे किलात वारे इलाइक़े में ऑपरेशन 4 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त इंटेलिजेंस बुनियादनि ते किलात में ऑपरेशन कयो वियो। कार्रवाई दौरान फितना हिंदुस्तान जा 4 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो वधीक चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्द केतिरनि ई कार्रवाइनि में मुलविस हुआ। दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। हरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सेस खे ख़राज तहसीन पेश। वफ़ाक़ी हुकूमत 27वीं आईनी तरमीम हलंदड़ महीने ही मंज़ूर कराइण जो प्लान तैयार करे वरितो। तरमीम ते इत्तफ़ाक़ राय लाइ हुकूमत जा मुल्क जी सियासी पार्टियुनि सां राब्ता। ज़रियनि मूजिब 27वीं आईनी तरमीम जो मक़सद वफ़ाक़ जे अख़्तियारनि में इज़ाफ़ो करणु आहे। NFC अवार्ड में सूबनि जो हिसो घटि कयो वेंदो। कमांड ऑफ आर्मेड फोर्सेस जे हवाले सां आर्टिकल 243 में तरमीम जी तजवीज़ बि तैयार। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्ला चयो आहे त आइन मुक़दस ज़रूर आहे पर उर्फ़ आख़िर नाहे। बहितरी लाइ तरमीमूं ज़रूरी आहिनि। 27वीं आइनी तरमीम ते सियासी पार्टियुनि में मुशावरत जारी आहे। राणा सनाउल्ला वधीक चयो आहे त अरिड़हीं तरमीम जो तालुक़ वसीलनि जी विरासत सां आहे ऐं हाणे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त मर्कज़ ऐं सूबनि में बराबरी पैदा कई वञे। दिफ़ाई बजट सिर्फ़ वफ़ाक़ न पर सूबनि जी बि गॾियल ज़िम्मेवारी आहे। पीपल्स पार्टी जी अॻुवाण शाज़िया मरी चयो आहे त अरिड़हीं तरमीम ते का बि सौदेबाज़ी नथी थी सघे। 27वीं तरमीम जे हवाले सां काफ़ी वक़्त खां ॻाल्हियूं हलनि पयूं। हुकूमत हाणे पीपल्स पार्टी सां राब्तो कयो आहे ऐं हिमायत घुरी आहे। शाज़िया मरी वधीक चयो आहे त अरिड़हीं तरमीम तहत सूबनि खे मिलियल अख़्तियारनि तां पोइते हटणु मुनासिब न आहे ऐं मुमकिन बि न हूंदो। 27वीं तरमीम जे हवाले सां हुकूमती प्रपोज़ल PPG CEC में रखियो वेंदो ऐं CEC में उन हवाले सां फ़ैसिलो कयो वेंदो। पंजाब ऐं KPK में अॼु ऐं सुभाणे बरसातुनि जी अॻकथी। ख़ैबर पख़्तूनख़्वा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सुभाणे ताईं वक़्फ़े सां वसकारे जो इम्कान। PDM जो चवणु आहे त अॼु ऐं सुभाणे लाहौर समेत पंजाब जे इलाइक़नि में हल्की बरसात जो इम्कान आहे। बरसात खां पोइ सूबे अंदरि फ़िज़ाई गदिलाण में घटिताई ईंदी। शागिर्द अॻवान गनी अमान चांडू सरमत मीरानी जी बरियत कालादम करार। सिंध हाई कोर्ट CTD जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत पारां गिरफ़्तार कयल ॿिन्ही गिरफ़्तारनि खे अॼु दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश करण जो हुकुम। मैजिस्ट्रेट जी अदालत ॿिन्ही शागिर्दनि खे आज़ाद करण जो हुकुम ॾिनो हो। CTD अदालती फ़ैसिले खे सिंध हाई कोर्ट में चैलेंज कयो। सिंध में कमंद जो अघु तइ करण लाइ शुगर कैन बोर्ड जो अॼु रिथियल इजलास मुलतवी। ज़राअत खाते वारो वज़ीर कराची में मौजूद न हुजण करे इजलास न थी सघियो। सूबे जे 37 मां 3 शुगर मिलूं हिन साल बि न हलंदियूं। 34 फाल शुगर मिलनि मां रुगो 8 शुगर मिलनि चिमनी ॿारी आहे। सांगड़ वेझो तेज़ रफ़्तार बस जो मोटरसाइकिल खे टक्कर, 2 ॼणा फ़ौत। राउतियाणी में रोड हादसो। फ़ौतियुनि जे जमड़ाओ वासी सूमर महर ऐं मेवो भील तोड़ सुञाणप। 1 ॼणो ज़ख़्मी। ड्राइवर मौक़े तां फ़रार। पुलिस बस खे तहवील में वठी छॾियो।